इन वक्त जो हाला प्रेस क्लब में मौजूद आयो है। इतने तवा दिसी रहे हो तो भिटशा में 2 ॾींहं पहिरीं अगवा थियल सेठ वासूमल की बाज़ियाबी अॼु हाला समय ज़िले मटियारी से ताल्लुक़ रखंदड़ वापारी बिरादरी और हिंदू बिरादरी पारा जो हींअर प्रेस क्लब जे आॾो एहतियात कयो पियो वञे। अचो ॼण खां पुछूं था त हुन जे वासूमल की बाज़ियाबी लाइ हिननि जो छा चवणु आहे। असीं मज़म्मत था करूं सेठ जो खॼो वासूमल तमाम ख़ास करे वाणियनि सां या हिंदुअनि सां बेवाजिबी आहे, ख़ासि करे असांजे ज़िले में। छो त हिते जा MP MNA जा ॿिया चूंडियल जेके बि ख़ामोश आहिनि, असीं भरपूर मज़म्मत था करूं ऐं असीं बिरादर वाणियनि सां टोटल करियूं। हाला पुराणा हाला नवां असीं हड़ताल बि कराईंदासीं। जमील समाज साईं जिन खे साईं रफ़ीक समाज जिन खे अरस्तो करिया बरा महिरबानी करे असां वापारियुनि जेके बि आहिनि पंहिंजा अक़लियती इन्हनि जी हिमायत कई वञे, वासूमल खे जल्द में जल्द आज़ादु करे वञे। साईं जिन वॾी महिरबानी शुक्रगुज़ारी। अॼु पुरअमन एहतजाज सेठ वासूमल जे अगवा जे बारे में हो। असांजे जेका आहे लतीफ़ जी नगरी मखदूम सरवरनू जी नगरी सदाईं पुरअमन रही आहे। असां जेके हिंदू बिरादरी वापारी आहियूं सदाईं पुरअमन रहिया आहियूं। असांजी कंहिंसां बि कंहिं क़िस्म जी का दुश्मनी या कोई अहिड़ो वहिंवार न आहे। ऐं तक़रीबन असां ॾिठो वियो आहे त हिन टाइम ते जेके बि इहे मुनज़िम तरीक़े सां वारदातूं थी रहियूं आहिनि, इन्हनि खे कानून पंहिंजी जेका आहे मज़बूती वठे ऐं पोइवारी करे। हाला जी वापारी बिरादरी में तमाम तशवीश लहर फैलियल है। अगर इन्हें जो सदबाब न किया वियो तो तमाम आगे नताइज तमाम ख़राब निकरंदा। अगर इन्हें के असां सभिनी के मिली जुली चाहे हिंदू चाहे मुस्लिम जेके भी आहिनि सब मुसलमान भाइर या हिंदू भाइर मिली इन मसले जे लाइ इंतज़ामिया सां को मीटिंग करे इन जो को हल तलाश कयूं। महफ़ूज़ न आहियूं असीं जेके वापार कयूं था हिते हाला में, असीं टैक्स पेयर आहियूं गवर्नमेंट जा। बिल्कुलु असांजी जान माल जो बिल्कुलु तहफ़ुज़ नथो कयो वञे। असीं ज़िले जे इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं त असांजे वापारनि जो तहफ़ुज़ कयो वञे जीअं असीं वापार आसान तरीक़े सां करे सघूं। हीउ वाक़ियो थियो आहे तमामु ॾुखो ईंदड़ आहे। कॾहिं बि हूअं त फुल मारियूं इहे धारा हीअ त किदनैप अगवा इहो त असांजे मटियारी ज़िले में काफ़ी वक़्त खां पोइ अॼु खां 20 साल अॻु दरगाह रोड तां असांजो को भाईबंद खॼी वियो जॾहिं SPA जी ख्वाजा हो त उनजी सख़्तु कोशिशि सां असांखे उहो बाज़ियाब थी मिलियो ऐं बिना कंहिं भुंग जे बिना कंहिं ॻाल्हि जे। अॼु बसि इहा उमेदु रखूं मौजूदा सुबुह साहिब SPA मां त असांखे फ़ौरन इहो बाज़ियाब कराए ॾिनो वञे। हिते एहतियात कंदड़ हिंदू बिरादरी ऐं वापारी संघ जे अॻवान मोहम्मद असलम मेमन, नंद कुमार, रमेश कुमार, सुनील कुमार ऐं उमेर मेमन की तरफ़ा जेके एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो हिन में हुकूमत सिंध खां समेत वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस का मुतालबो कंदे चयो आहे हीउ वाक़ियो आहे इंतहाई दर्दनाक आहे। हिन वाक़े सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलाइक़े में बदअमनी बचनि फैलाइण जी कोशिशि कई वई। हिननि हिते हाला ज़िले इंतज़ामिया पुलिस खे इहो वाज़े चेता ॾिनो जेकॾहिं हिन खे 24 कलाकनि अंदरि जेकॾहिं सेठ वासूमल खे बाज़ियाब न कराए त हू SSP ऑफिस ॾाढो एहतियाती धरणो हणी ऐं पंहिंजो एहतियात रिकॉर्ड कराईंदा। कैमरामैन आमिर उनड़ सां गॾु अब्दुल गफूर मेमन, टाइम न्यूज़ हाला।